कंबर में लोरन फ़क़ीरनि वटि इहो गुफ़्तगू थियो आहे। इन खे तक़रीबन 40 साल थी चुका आहिनि इन गुफ़्तगू खे। हाणे इहे साईं ॿुधो हाणे गुफ़्तगू सूफ़ी मोहम्मद महरम फ़क़ीर जी आवाज़ में। कलम जा लिखियल बि फ़क़ीर जी ज़बान मोटाए थी छॾे, पर वेसा वारनि खां ऐं फ़क़ीर जी ज़बान फ़क़ीर खे रहम। फ़क़ीर न कंहिंखे पिटींदो, न कंहिं खां दुआ बि घुरंदो, छो त दुआ कंहिंखां घुरे पिटे छो कंहिंखे पिटे। फ़क़ीर त साॻियो ई सिर आहे न। के ख़ल्क़ ॾिसो न त रब्बिल आलमीन जी ख़ल्क़ आहे, के उन्ही जी इबादत बंदगी कनि था, के अहिड़ा बि आहिनि जो मौला पाक खे मञनि ई कोन था, त बि रब्बिल आलमीन उन्हनि खे रिज़्क़ थो ॾे, हर सॼो थो ॾियनि, तंदुरुस्ती आहे, धंधा था कनि, कम था कनि, जान था हलाइनि, पंहिंजे मुल्क जूं बादशाहियूं था पिया हलाइनि, सॼा धंधा था पिया हलनि न। त यानी रब्बिल आलमीन अरहमुर राहिमीन आहे। फ़क़ीर बि पोइ फ़क़ीर त का शइ न आहे, हिकिड़ो ओड़ो आहे न, उहा ई ज़ात थी समाए। फ़क़ीर में उहा ई ज़ात आहे, पोइ ख़ल्क़ पंहिंजी खे छो पिटे या दुआ कंहिंखां घुरे। पोइ आहे हर कंहिंजो वेसा ऐं फ़क़ीर जे दिलि खे जंहिंजे मथां कुदरती आहे भाग, और कंहिंजो सुवाल जे वक़्तु जिबो थो अचे, रहम थो अचे, उहो कमु उहो थी थो वञे। फ़क़ीर खां पोइ ॻाल्हि इहा परे त न आहे। फ़क़ीर वॾी शइ आहे, सुञाण वारे, ॼाण वारे। बाक़ी पोइ फ़क़ीर खे फयाज़, हाणे असांजा मालिक एॾो फैज़ जो असांजे मालिकनि हलायो ऐं वधायो ऐं सॾे ॾिनऊं, होका ॾेई फैज़ ॾिनऊं, ऐं फैज़ ॾिनऊं, फैज़ वरितो बि माण्हुनि नसीब वारनि। ईअं न आहे त फैज़ न बि वरिताऊं, पर अॼु ॾींहं ताईं असांजे मथां उन जी महिरबानी आहे, छो त उन जी इहा दुआ हिकिड़ी असां लाइ काफ़ी आहे, जो पाण फरमायाऊं त रखियल जी टोली हूंदी इश्क अलाह जे, वरी अॻिते हली इन्ही टोड़े में वरी अॻिते थो, पर हूंदी इश्क अलाह जे मज मुराक़बे मशगूल, इहो शौक़ु बि इन्ही टोले में हूंदो इंशाअल्लाह ताला। त इहो क़यामत तो ई ईअं हलंदो। फ़क़ीर जी ज़बान का वॾी शइ आहे, उन्ही जी मेहराशल राम कंदो पंहिंजे फुकरा जे मथां। त इहो शौक़ु ज़ौक़ ऐं इहा मोहबत चल इन फुकरा खां न वञे। इहा ज़मानो पियो छिकिजे थो, पियो थो हले, इहो पियो हलंदो। हा, पोइ कंहिं वक़्तु 30 आहे, कंहिं वक़्तु 29 आहे, कंहिं वक़्तु 14 बि आहे। हा, हिकु करो त न, त इहो शौक़ु ॼण फुकरा जो ख़ुदा उन सूफ़ी जी मेहर सां हमेशह रहे ऐं हमेशह थींदो बि, छो त इहा ज़ुबान उन्हनि जी सैफ़ आहे। मौला थो चए त जेके जो मुजाहिद आहिनि मुंहिंजी राह में जिहाद करे उहे क़तल था थियनि, उहे मरनि नथा, उहे ज़िंदा आहिनि नज़दीक रब पंहिंजे, बल्कि उन्हनि खे रब थो चए त मां रोज़ी थो ॾियां। हाणे रोज़ी त सफ़ा ज़िंदगी जो आसार आहे न, उन्हनि खे रब त असल शहीद इहे आहिनि, छो त इहा गुआही हदीस आहे हुज़ूर पाक जी। त हिकिड़े ग़ज़ा ते विया, ग़ज़ा करे जॾहिं फतह थी मोटिया त पाण चयऊं रजाना इला जिहादिल अकबर, हे जंग करे ग़ज़ा करे मोटिया जॾहिं घर ॾे त चयईं रजाना इला जिहादिल अकबर, हाणे वॾी जंग ॾे हाणे मोटिया हूं। त असहाबनि अर्ज़ु कयो त साईं भला का ॿी जंग बि अॻितो आहे छा? त पाण मुश्कियूं फरमायाऊं त अदा ॿी जंग नफ़्स जी आहे, हलो त घर में वेही नफ़्स सां जंग कयूं। पोइ असली मुजाहिद बि इहे आहिनि जेके नफ़्स सां झेड़ो करे मौला जी राह में पंहिंजो सिर कुर्बान कयूं, ॿिन्हिनि जहाननि जा आसरा छॾे उन हिक खे यादि करे वेही रहिया। पोइ चओ त ॿिन्हिनि जहाननि खे छॾियऊं, पोइ उहे हाणे जीअं त शैतान आहे अज़ाज़ील, उहो अज़ाज़ील आहे जो उन जे मथां हर को ॻाल्हाईंदो, छो त कुदरत जी लानत आहे उन जी गर्दन में। पर इहा लानत छो पएसि? तकबर जे करे। तकबर खां फ़क़ीर खे हमेशह त हीणो थिए, निवड़त करे, जेको गांधी गार कंहिंखे जूदो कर तूं जीउ,
इहा अथव असांजी फ़क़ीरी ईअं तव्हां यकदमि थोरी ॻाल्हि ते कावड़िजी चिड़ी चिड़ण निकार आहे कावड़िजे न पाण खे घटि सम्झिजे सभ खां छो त फ़क़ीर का शइ न आहे अबा जेकी आहे उहो पाण आहे जे फ़क़ीर सां को अड़ाए थो पोइ फ़क़ीर उन खे नथो पिटे छा आहे त फ़क़ीर आहे वर वारो पोइ वर खे थी कावड़ चइबो आहे हुन जूं पाड़ां यूं बि थियूं हा हर आहे न ॾिसो हर ॾे को लाह त नथो भॼी अचे जो हर खे थो वञे हर पाण वञी लाह सां थो अटके पर उन वक़्तु अटको त चएव त हुनखे भॼणो थींदो उन टेम में वञी लाह सां अटको थो आवा टड़ हर भॻो जंहिं बंदे जे बि कढ मौला थो पए पोइ उनखे फेराए न थो कढे फ़क़ीर सां पोइ आ भाउ थी पाड़ा पटिया कम सभु पंहिंजा अथसि पंहिंजा अथसि फ़क़ीर जो मतिलबु इहो आहे त फ़क़ीर याने फ़क़ीर असुल दर लफ़्ज़ी माना त फ़क़ीर चवंदा आहिनि सुञे खे त असुली सुञो फ़क़ीर आहे न ॿियो सुञो हूंदो त पछाड़ी ॿियो न बि उन जी जान त पंहिंजी हूंदी न फ़क़ीर पंहिंजी जान बि पंहिंजी नथो भाए असली सुञो फ़क़ीर आहे ऐं हूअं वरी हुज़ूर पाक जन फरमायो त अल फ़क़र फ़ख़री वल फ़क़र मिनी फ़क़र जेको आहे त इहो मुंहिंजो फ़ख़्र आहे ऐं फ़क़ीर मुंहिंजो आहे फ़क़ीर खे को सुञाणे फ़क़ीर वॾी शइ आहे वॾी झुल आहे फ़क़ीर जी चल रहम कंदो इहो छपिया पिया हूंसि झुल में रहम कंदो पंहिंजो या पिरी वटि हुजे या उन जी पचार हुजे न पिरीअ जी पचार पोइ त उहो इंसानियत खां ई ॿाहिरि आहे हा दरी दुनिया कसे बेगम न बाशद अगर बाशद बनी आदम न बाशद हिन दुनिया में बेगम कोई कोन्हे अगर जेको थियो त पोइ उहो चओ त औलाद आदम जी न आहे पर ग़म इहो हुजे पंहिंजे मौला जे मिलण जो ऐं उन जे राज़ पे जो ग़म इहो ग़म हुजे त उहो चल राज़ी हुजे उन खां सवाइ ॿी का शइ कान्हे अवल बि उहो आहे आख़िर बि उहो ज़ाहिर बि उहो बातिन बि उहो हितां हाणे वीचारा हे आलिम सगोरा त चवनि था त हे जेला या फिलाना या तीरा पर इहे सभु ग़लति ॻाल्हियूं आहिनि छो त इल्मु जेको आहे त हिकिड़ो नुक़्तो आहे इल्म जी माना आहे ॼाण याने मालूमात उहो हिकिड़ो नुक़्तो आहे ज़्यादा जेल आहे जेकॾहिं हे यको किताब खणी पढ़जनि अमल आलिम हुया फ़क़ीर साईं जो कौल आहे आलिम हुया अमल न हुया ॿार किताबूं चवण क्या त हाणे इहे कौल जेके त इहे बि साॻी आयत आहिनि न जीअं मौला पाक क़ुर शरीफ़ में थो चवे कमिसल हिमार यहमिलुल अस्फारा इहे जेके रुगो अखर पढ़ियो अखरनि जे मथां पिया आहिनि काए ऐं बहस मुबाहिसे में इहे गॾा अथव ऐं इहे खणंदड़ आहिनि ॿार जा हाणे गॾ खे कहिड़ी ख़बर तूं क़ुर हुनजे मथां खणी बार करे रख त गॾ खे इहा ख़बर पवंदी त मुंहिंजे मथां क़ुर जो ॿार आहे हो चवंदो मां का उहो ई गज़ब आहे साॻी ॿार आहे हुनखे कहिड़ी ख़बर क़ुर जी त इहे घणा अखर पढ़ी ऐं अखरनि में काहे पवण इहो आहे ईअं अजायो ॿार खण इल्मु उहो आहे जेको हिकिड़ो नुक़्तो आहे वरी बि हदीस आहे हुज़ूर पाक जी नऊज़ बिल्लाह मिन इल्मिन ला यनफा मिनो रब पनाह ॾे उन इल्म खां जंहिं मां जो नफ़ो नथा वठनि यानी इल्मु उहो आहे जंहिं मां नफ़ो हासिलु कजे नफ़ो छा आहे उन इल्म मां मतिलबु हासिलु कजे त रब्बिल आलमीन छा फरमायो असांजे लाइ हुकुम छा आहे ऐं इंसान पैदा छो थियो आहे कीअं थियो इन उसूल खे वठिजेसि न ऐं दरअसल उहो इल्म वहदानियत रब्बिल आलमीन जी सम्झ जो वाहिदुल वजूद आहे रब्बिल आलमीन ला शरीक लहू कोई उन खे शरीक कोन्हे जॾहिं शरीक उन खे कोन्हे त हाणे इन अखर में वीचारा फासिजी विया आहे त हाणे काॾे वञनि
हाणे हो चवनि था दादा क़बरनि ते बि न वञो ऐं हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वसलाम खे बि हाणे न मञियो छो त हो विसाल थी वियो आहे बसि बाक़ी हिकु बसि रब हाणे आहे त भला हे रब खां ॿाहिरि आहिनि न आहिनि ॿाहिरि उन्ही जी हस्ती आई आहे भई उन्ही जी ज़ात जी हस्ती सां हर को हस्ता इहे उन्ही खां परे न आहिनि जीअं हुज़ूर पाक जन फरमायो त अना मदीनतुल इल्म वाली बाबुहा मां शहर इल्म जो आहियां ऐं अली दरवाज़ो आहे उन्ही जो यानी इन्ही दरवाज़े खां हलिजे अॻिते उहो दरवाज़ो इहो आहे जेको फुकराहनि इहो दरवाज़ो वरितो त असां फुकराह जो पीर अली आहे न उतां असांजे फैज़ हलियल आहे दस्त बदस्ती हलियल आहे जो जीअं त मुश्किल कुशा खां इमाम हुसैन अलैहिस्सलाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम खां इमाम ज़ैनुल आबिदीन जो उन्ही खे इहो करबला जे मैदान में सम्झायऊं आख़िरी दौर में पोइ इहो ईअं ई फैज़ हलंदे हलंदे असांजो सिलसिलो 8 इमाम खां जुदा थियल आहे अली मूसे रज़ा खां जेको मशहद में आहे हिते ईरान में हितां 8 इमाम खां ऐं असांजे साईं जन जो सिजरो बि 8 इमाम खां निकितल आहे जेको ॾाॾंग बि 8 इमाम खां आहे ऐं सिलसिलो बि असांजो हितां त फैज़ हलियो त अली अल मुर्तज़ा खां असां वटि पहुतो न त दरवाज़ो असांजो त इहो थियो पर हे अथव हॾे जी होॾ हे आहे हॾे जी होॾ हे बि जेके आहिनि हे चवनि था त आहियूं ई असां फ़क़ीर जो असां हे अलम पाक आहिनि अब न तव्हां फ़क़ीर असां त फ़क़ीर सूफ़ी त उहे मिड़ी त का शइ न आहे सूफ़ी जो मतिलबु इहो आहे त सूफ़ी का शइ न आहे हिननि खे कहिड़ी ख़बर त सूफ़ी छा आहे हाणे इन्हनि जो हल इन्हनि जो त झगड़ो थियो इन करे त मथां यार असां बि फ़क़ीरूं हे बि फ़क़ीरी असां कोई खणी न सही आहे तव्हांखे इहो ख़ुदा बच के ॾियो इहे मकान बि तव्हांखे बच इहे भंगा बि तव्हांखे बच असांखे न खपे हा इहे हुजनि पको हा बाबा असां सां कावड़ न करनि असां बसि कईसीं न इहा मिल्कियत इन्हनि खे ॾिनी असां पंहिंजो फुकरा ई रस्ते सां वेठा आहियूं पंहिंजे रब जे नाम सां असांजो कहिड़ो कमु इन्हनि सां वरी होॾो मुला बि त असांजे कढ लटकयूं बीठा आहिनि न जे चई हो तव्हां वेस छो था वधो अहिड़ियूं ॻाल्हियूं तव्हां छो था कयो तव्हां वरी माण्हू खे मौला था बणायो अरे बाबा माण्हू खे मौला माण्हू मौला कीअं थींदो जेकॾहिं को माण्हू ॿियो तव्हां ॾिसो था त असांखे ॾेखारियो असां त मौला खां सवाइ का शइ बि ॾिसूं नथा जिते किथे उहो पाण हाणे ॾेखारनि त हे माण्हू आहे ख़ुदा खां जुदा ॿियो को अरे ख़ुदा जे नज़र खां सवाइ केरु हस्ता उन्ही जे नज़र खां कुल रूह मिन अमर रबी इहे रूह जेके आहिनि त इहे उतां जी शइ आहे न रुगो ग़लति फहमी आहे वीचारनि खां हक़ीक़त छॾाए वियनि इहो दुधण में पेर थियनि पिया था पिया हलनि त हाणे पोइ इन धूड़ में जो काए था पवनि त केरु कढे जॾहिं ख़ुदा पाण कढे न असांजो को असु न आहे ऐं इहे बि पंहिंजा कम अथसि हे हिकिड़ी बाज़र ताज़ी आहे न जेकॾहिं ईअं न थिए त हे रौनक न थींदी रौनक न थींदी ऐं जंहिं छो त मौला पाक चयो थो त मई दिल हो फला हादी अला जंहिंखे मां गुमराह कयो उहो हिदायत उनखे कोन करे सघियो कोन करे वरी पाण था फरमाइनि त मई यहदी लहू फला मुदिल जंहिंखे मां हिदायत कई उनखे गुमराह कोन करे सघियो पंहिंजो ई राज़ अथसि ॼाण खे ईअं मालिक खे हलाइणो आहे पियो थो हलाए इहा आहे सम्झ जो फेर इन में हिकिड़ो वॾी माम रखियल आहे इन हिकिड़े लफ़्ज़ खे को नथो सम्झी सघे नीम वारे खे हा बाक़ी हाणे इहो त कुदरती छॾो आहे जो मालिक थो चए त मयूं दिल फलन तजिद लहू वली मुर्शिदा जंहिंखे जो मां गुमराह थो कयां उहो औलिया अल्लाह ऐं मुर्शिद न ॾिसी सघंदो क़ुरान में थो मौला चए कीअं न ॾिसंदो
इन्हीं ॾिसण में वरी मौलाना रूमी साहिब हिकिड़ो बयानु ॾिनो आहे, वॾो दरवेश थियो आहे मौलाना रूमी। त हाणे काज़ी कज़ा जो मालिक हो, पोइ वरी लॻुसि इश्क त कज़ा बज़ा वियसि विसरी, पोइ लॻो इन्ही मज़े में। छो त असली मैदान त इहो आहे न, असली इल्म बि इहो आहे। पोइ इन्ही में बयानु ॾिनो त हिकिड़े वक़्त में जंहिं वक़्तु हुज़ूर पाक जन जो ज़हूरो थियो हिन दुनिया में, त जिते किथे हर कंहिं चयो त पैदा थियो आहे पैगम्बर नबी आख़िरी ज़मान। जॾहिं उन जी पैदावार जो ॿुधऊं त परे हिकिड़े विलायत में शख़्स चयो यार वञी मां इन खे ॾिसां त इहो कीअं आहे। उतां निकितो। उन्हनि वक़्तनि में हे वधीक रसद रसायल जा जीअं हवाई जहाज़ आहिनि, रेल आहिनि, मोटर आहिनि, इहे कोन हा। पहिरें पैदल, पोइ 5 महीना 6 महीना 12 महीना वीचारो पंधु करे आख़िर पुछाईंदे अरबिस्तान वञी मदीने हाली पहुतो। जंहिं वक़्तु उहो मदीने हाली त बि पुछा कंदे अचे मस्जिद नबवी जे अॻितो बीठो त हुज़ूर पाक जन पाण काचारी कयूं वेठा। हे ॿाहिरि अचे दरवाज़े ते बीठो। दरवाज़े ते बीठो त अंदरों हिकिड़ो असाब कंहिं कज़ा हाजत वास्ते निकितो ॿाहिरि। अजनबी माण्हू, ॿिए मुल्क जो माण्हू पधरो आहे न, हुन न ॾिठो असाब ते हीअ पंहिंजे मुल्क जो माण्हू न आहे। पुछांसि केरु आहे, छो आयो आहे? हिन खां पुछा कई भाऊ तूं केरु आहे, छो आयो आहे? हुन पंहिंजो वतन मुल्क ॾसियो त मां परे विलाने विलायत खां निकितो आहियां। भाऊ छो निकितो आहे, हिते कीअं आहियां? चई त मां हिते ॿुधो त हुज़ूर पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे ज़हूरे जो शौक़ु मूंखे थियो त इन खे मां वञी ॾिसां त इहो कीअं आहे। सो हाणे मूंखे महिरबानी करे ॾस उहो किथे आहे। त हिन इशारो कयो। हुज़ूर पाक जन जो हिकिड़ो इहो मौजज़ो हूंदो, काचारी में वेठा हूंदा हुआ त सिर मुबारक सॼे काचारी खां मथे नज़र ईंदो। इहो हिकिड़ो मौजज़ो हो। त हुन परे खां इशारो करे चई हो त इहो वेठो थी। त उन ॾिसी चए आई हे त असां जहिड़ो माण्हू आहे, मां केतिरो त पंधो ऐं कशाला कया, हाणे चओ त न ॾिठाई न। उन्हीअ खे जंहिं ॾिठो ख़बर उन्हनि खे आहे, जंहिं ॾिठो ख़बर उन्हनि खे आहे। जे ॾिठो हुज़ूर पाक खे त अली अल मुर्तज़ा ॾिठो। सो बि पाण हिकिड़े हंधा फरमाइनि त कंहिं ॾिठो आहे हुज़ूर पाक जो नालो वठी उन खे। मां बि पंहिंजी सॼी उमिरि में हिकिड़ो घुमरो ॾिठो आहे। त उहो ॾिसण बि शइ आहे न। पोइ कुदरत जी गुमराही फैलिजी थी वञे। पोइ न को औलिया थो ॾिसे, न को फ़क़ीर थो ॾिसे, उन जो यानी एतक़ाद ईमान नथो थिए। ऐं जेकॾहिं उन जो एतक़ाद थियो त तालिबी मुरीदी मतिलब आहे वेसा। जीअं मालिकनि चयो आहे त हथ में पुनल ते सचो वेसा, पोइ खटे इहो वेसा। वेसा सिक, जे सिक न आहेसि त बि का शइ न आहे। सिक खां सवा बि ईअं पोइ ईअं अजायो आहे जीअं फ़क़ीर साईं जन जो बैत आहे, बिरिया बिना बर्बाद तुण कोई परनो पाकर उॾे, मलके नाल अलावे तुण कोई फलके चढ़ कर लुॾे, नारियां उल्टो हावे तुण कोई बहरे विच न बुॾे, फैज़ल इश्क इलाही बाजूं ॿिए सभु थाॿे तुॾे। जे मौला जो मोहबत तुंहिंजे दिलि में न थी, पोइ थाॿा ऐं थोॾा अथसि पोइ का शइ कान्हे का। छो त पोइ सभु नफ़्सी मुरादूं आहिनि न। हिकिड़ो नुमाइशी पाण खे नुमाइशी बणाए त हाणे मनोती थिए, मां वटि माण्हू अचनि ऐं मूंखे मञनि, त इहो बि नफ़्स आहे न। फ़क़ीर जे लाइ इबादत उहा आहे जेका जो वॾे मालिकनि चयो त काथे किरामुन कातिबीन, शायदि मुंहिंजा थियड़ा ॿई। त किरामुन कातिबीन खे बि इन ज़िक्र जी ख़बर न आहे। मुंहिंजी दिलि जी ख़बर तन खे न पई, दिलि जी ख़बर उन्हनि खे बि नथी पवे। त फ़क़ीरनि वटि इहो रस्तो आहे, फ़क़ीर खे केरु थो सुञाणे? को सुञाणींदुसि जंहिंखे कुदरत जंहिंखे नवाज़ियो।
उहा बि कुदरत जी महिरबानी बसि पंहिंजी घुर उन जी थिए थी पोइ उन जे मथां रात रबी आहे जेको इन तरह खां मारूं मां त पोइ का शइ उन वटि न आहे पोइ इहे नफ़्सी धंधा आहिनि फ़क़ीर जी सुञाणण वॾी ॻाल्हि आहे फ़क़ीर खे केरु थो सुञाणे भाग वारो को सुञाणींदुसि नसीब वारा पिया निवड़नि मालिकनि चयो आहे नसीब वारा निवड़नि बदबख़्तनि ते टोकां मुल्क सॼे में मौला जानिब जूं तमजोकां जिथे किथे उहो ई जानिब आहे न पर हाणे नसीब वारे खे ख़बर पवंदी बेनसीब खे कहिड़ी ख़बर आहे सच ॼणे वञी सच लधो कूड़ विञाए सच लधाऊं त बि मालिकनि जो कौल आहे असुल आशिक हा घोरा पोइ इहो हे जेके हिनखे कूड़ी चवंदा आहियूं सच आहे उहो पर सच बि हो जहान न आहे सच उहो आहे जिन वञी हक़ीक़ी ज़ात सोचे सम्झी ॾिठाऊं पहिरियों त चयूं त कुल मता दुनिया कलील हिन जहान जी जेका सॼी मॾी आहे का शइ न आहे थोरी आहे इहा बि हदीस आहे वरी टी हदीस आहे त तालिब दुनिया मुखन्निसुन तालिबुल उक़बा मुअन्निसुन तालिबुल मौला मुज़क्करुन जेके हिन दुनिया जा तालिब आहिनि उहे खदड़ा आहिनि जेके आख़िरत बहिश्त ऐं हूर कुसूर जा तालिब आहिनि उहे बि ज़ालूं आहिनि मर्द उहे आहिनि जेके मौला जा तालिब आहिनि न मौला खां सवाइ हो ॿिए हेॾे होॾे छक ई नथा आणनि न कंहिं बहिश्त जी परवाह अथनि त न कंहिं दोज़ख जी परवाह अथनि उन खां सवाइ ॿी का शइ न ॼाणनि न ॾिसनि इश्क थोरी शइ न आहे इश्क अल इश्क नारुन यार कुमासिल महबूब हदीस आहे इश्क जेका आहे हिकिड़ी बाहि आहे वो महबूब खां सवाइ ॿी सभु शइ साड़े थो छॾे जेको बि गैर आहे ख़लास ख़तम आहे हिकु उहा ज़ात रहियल आहे विच में जेको महबूब अथसि इश्क अहिड़ी शइ आहे ख़ुदा मालिक आहे शल गुमराह कंहिंखे न करे इंसान टे क़िस्म आहे इंसान थियण बि वॾी ॻाल्हि आहे न इंसान कुल टे क़िस्म आहे हिकिड़ो उहो जेको जो वासिल बिल्लाह आहे पंहिंजे महबूब वटि पहुतल आहे उहो इंसान ॿियो इंसान उहो आहे जेको पंध में आहे महबूब ॾे टियों इंसान उहो आहे जेको पांधड़ियुनि ॾे पंध थो करे उहो बि इंसान आहे छो त इन्ही मोहबत में इन्ही लाइ न त वञा त मां दुनिया घणी थिए या मां खे माण्हू मञनि इहा उमेद न मौला जी मोहबत ऐं उन उमेद में पंधु करे उन पांधड़ियुनि ॾे त मन इन सिक मां मूंखे बि को बहिरो हासिल थिए छो त हे दुनिया का शइ न आहे न हिकिड़ी झट आहे हदीस आहे हुज़ूर पाक जी दुनिया सातुन फजलहा त्वातन हीअ दुनिया हिकिड़ी झट अथव सायत पोइ इन्ही खे गुज़ारिजे इबादत सां इबादत असांजे मथां सभु कुझु फर्ज़ आहे मगर फ़क़ीर साईं चयो आहे त जे फ़ैज़ल पसे पिरीअ खे त सिख चोरनि संधी चाल पेर छपाए पंध में मख़फ़ी मेड़ जमाल अंदरि खोले आम सां हॾऊं बाफ़ नहाल छो त मोहबत जे मैदान में अथी बकवा आहिनि वबाल जे सूरी चाढ़नि सियाल त बि सच नसल जी कॾहिं ईअं सच तूं नसल त मां वटि का शइ आहे जंहिं जो चयो त मां आहियां या मां फ़क़ीर आहियां या हीअं आहियां हीअं कंदुसि या कयां थो उते ईअं सम्झो त का शइ कान्हे का उते का शइ कान्हे जंहिं पाण खे भायूं ॾिसाई त पाण खे शैतान ॾिठो उहो त पोइ तोक लानत जे हेठो थो अचे जेको पाण खे कुझु ॾिसे ऐं भाए थो
फ़क़ीर उहो जेका बि पाण खे इन्हीअ लाइ बि इबादत न त फ़क़ीरनि जे नज़दीक जो मां खे या रब तूं मिल, इहो बि फ़क़ीर चए थो सही न आहे। छो त हाफ़िज़ जीराज़ी थो चवे त हाफ़िज़ा गरज़ तूं दुआ तूं बस दर बंद आ न बाश की शुनीद या न शुनीद, तूं जो कम आहे बंदगी करण, इन्ही गर्द में न हुजे जो मुंहिंजी ॿुधाई या न ॿुधाई। हाज़िर जे इन्ही में थिए त बि मतिलब जो यार थिए। फ़क़ीरनि जे नज़दीक हाणे हिकिड़े वक़्त में हज़रत मूसा अलैहिस्सलाम हिकिड़ो पैगंबर ख़ुदा जो ऐं प्यारो नबी, वधि में वधि मुरसल हो, वॾी हस्ती। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे घर कोन हूंदो, घर हुसि भाउ जो हारून, उन जो भाउ हो, उन्ही जो जे ईंदो वेंदो हो त उन भाउ जे घर ईंदो वेंदो हो। का झटि रहंदो उते जे ॿार बचा बि उते हूंदा। बाक़ी पाण जाथों को हुनखे ईअं सैरानी घुमंदे शौक़ु चढ़ंदोसि, को तुर वेंदो जाते हे हिन सां मुखातिब थींदो, मौला पाक रब्बिल आलमीन जो आवाज़ ॿुधंदो। ॾिसण वॾी शइ आहे। पोइ जंहिं वक़्त जो उते हिकिड़े ईअं पहाड़ खां हे पियो वञे त हिकिड़े गार मां हिकिड़े शख़्स अची ॾाढी सफ़ेद ॾाढी सां ॾिसी, ऐं उन ॾिठो त हे नबी ख़ुदा जो थो वञे। उहो बि मंज़िल वारो हो, महिनती हो, निकितो ऐं हिन जे शान सां हिन सां मिलियो त पुछा कयोसि पाण हज़रत मूसा अलैहिस्सलाम त तूं ग़रीब हिते छा थो करे? चयाईंसि मां पंहिंजे मौला जी बंदगी थो कयां। बाबा तोखे केतिरो वक़्तु हिते थियो? चयाईं साईं हाणे मां जंहिं वक़्तु सामत में आयो आहियां 100 साल अॼु मुंहिंजी उमिरि आहे, मां इन गार में रहां थो, हमेशह रोज़े में रहां थो। शाम जो इफ़्तार को पन धन ॾिसी कंहिं वण जा या को वक़्त जे मुताबिक़ मेवो रोज़ो छोड़ींदो आहियां, पाणी चुको पींदो आहियां, सॼी राति पंहिंजे मौला जी बंदगी कयां। वरी उन्हीअ पुछा कयोसि साईं तव्हांजो वञो था त पोइ मौला पाक तव्हां सां उते ॻाल्हाए थो को तूर ते? चयईं हा बिल्कुलु ॻाल्हाए थो, सुवाल जवाब थो थिए। चई पोइ मुंहिंजे बारे में बि पुछा त कजांइ मौला खां त मां हेतिरी तुंहिंजी बंदगी कई, मां तोखे यादि आहियां या न? हज़रत मूसा जंहिं वक़्तु वियो कोतूर, पंहिंजी मजलिस जेका हुनखे करणी मौला पाक सां कयईं, उन खां बाद सुवाल यादि आयुसि उन फ़क़ीर जो त पुछा कयईं मौला पाक हीअं हिकिड़ो फ़क़ीर हिकिड़े गार में वेठल हेतिरी उमिरि इबादत तुंहिंजी बंदगी कंदड़, तुंहिंजो बंदो नेक, उन्हीअ अर्ज़ु कयो आहे जो मौला पाक खां पुछा कजांइ मां तोखे यादि आहियां या न? आवाज़ आयुसि मौला पाक जो त ऐ मूसा तूं वञी खे चओ त तुंहिंजी जेका इहा इबादत कई इहा मां वटि नामंज़ूर आहे। छो त तक़दीर में तुंहिंजी जाइ मां वटि दोज़ख में लिखियल आहे। हिते हज़रत मूसा तमामु परेशान थियनि, ग़रीब जी केॾी इबादत, हिकिड़ी वॾी ॻाल्हि थी वई। मोचो पोइते हिकर दिलि में चए रही इहे जेकॾहिं सलाम पहुचाईंदोमांसि मतां हो दिलि में ॾुख करे, वरी चई न सलाम जेको आहे फर्ज़ आहे वञी ॿुधायां। हकले आयो त उहो शख़्स निकिरी आयो हिन जे अॻितां, अर्ज़ु कयईं त साईं मुंहिंजे लाइ पुछियो? चयईं हाओ ग़रीब तो लाइ पुछियोसीं, पर मौला पाक चयो त तुंहिंजी जाइ तक़दीर में मां वटि दोज़ख में आहे। इबादत सॼी रफ़्त थी वई ऐं इहो बंदो एॾो ख़ुशि, ही राज़ अलाए छा आहे। जॾहिं फ़क़ीर चुप करे बीठो चयईं त फ़क़ीर साईं मूंखे ख़बर त ॿुधाए, मां त इन राज़ में हैरान आहियां त तूं एॾी ख़ुशी ऐं एॾे सख़्तु सलाम हूंदे। चयईं साईं मां पंहिंजी दिलि में अॼु ॾींहं तुंहिंजी जेका बंदगी पए कई त मां दिलि में पियो चयो त मां अलाए मौला खे यादि आहियां अलाए न, अञा मां ख़ुशि न थियां जो मां पंहिंजे मौला खे यादि आहियां, तक़दीर में मुंहिंजो नालो लिखियलु आहे।
को बेइज्जती अथव त को बि त उन जो जान आहे न मूंखे ख़ुशी आहे त मां पंहिंजे मौला खे यादि आहे हिते हैरान थी वरी मोटियो उतां मोटी पहुतो मोटी आयो उते आवाज़ कई हे रब्बिल आलमीन इन्ही रात जी मूंखे ख़बर नथी पए हे छा आवाज़ आहे त ऐं मूंसा मुंहिंजा दोस्त इहे थी जेके बिना पंहिंजे मतिलब जे मूंखे यादि था कनि